बिरियात सिटी जी जोगी बिरादरी के माण्हुनि औरतुनि ऐं मर्दनि जो अॻूणे MPA सैयद मुराद अली शाह जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो जोगी मोहल्ला खां रैलीअ जी सूरत में पुराणी नादरा ऑफिस वटि पहुची मिठल जोगी, मंज़ूर जोगी, मसमात, शकीला, वज़ीरा, मेहराब जोगी, वहीद जोगी, ख़मीस जोगी ॿियनि जे अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथ में पा किताब खयल हुयो। इन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त असां हिते 60 सालनि खां 50 खां वधीक घर वेठल आहियूं। अॻूणे MPA सैयद मुराद अली शाह जोगी कॉलोनी ख़ाली कराए दुकान ठहिराइणु चाहे थो, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि चयो त वधीक चवणु इहो त असांखे पंहिंजे घरनि में रहणु ॾिनो वञे, असां सॼी हयाती साईं वारनि खे ई वोट ॾिना आहिनि। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल अॻूणे MPA सैयद मुराद अली शाह चयो त इहा ज़मीन मुंहिंजी आहे, जंहिंजा लीगल काग़ज़ मूं वटि मौजूदु आहिनि। इहा ज़रई ज़मीन जेका सर्वे नंबर 561, 776 ऐं 773 आहिनि, जिन में असांजो अंबनि जो बाग़ बि आहे। असां जोगी मुसलसल हिन ते वालार करे रहिया आहिनि। हुन सियासी मुख़ालिफ़नि जे हथनि में खेॾंदे अजाई वावेला करे रहिया आहिनि, जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ु नाहे। मां कंहिं सां बि ज़ुल्म नाहे कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।